दोस्तों अस्सलाम वालेकुम। सिंध जी न्याणी कल सिंध असेंबली में जॾहिं तकरीर पेश कई त 900 माण्हू नफ़रत कंदड़ माण्हुनि जे लाइ हुन अॼु ही पैगाम ॾिनो आहे। ही ॿुधो त पोइ वक़्तु वधा। हमें क्या मिला, हमें क्या दिया, हर वक्त टू 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 इनकी टू टू ही नहीं खत्म होती सर, इनकी टू टू ही नहीं। आपको समझाना भी बड़ा मुश्किल है, आपको समझाना भी बड़ा मुश्किल है। जो कहते हैं जी 18 साल सिंध जो है वो पीपल्स पार्टी के हवाले था, तो आप ये भी तो बताएं ना कराची किसके हवाले था? कराची तो आप लोग के हवाले था, वो पीपल्स पार्टी के हवाले तो नहीं था। कराची को जागीर तो आप लोगों ने अपनी समझा हुआ था, कराची को तो बनाना आप लोग को चाहिए था, लेकिन आप लोगों ने किया क्या कराची के लिए? जब आपकी हुकूमत थी, जब आपकी नुमाइंदे थी, तो आपकी तो बदमाशी अरूज पर थी, आपकी तो गुंडागर्दी अरूज पर थी। जहां आपको सुन लीजिए ना, हौसला रखे सुने तो सही, आपकी तारीफ कर रही हूँ, हौसला रखे सुने तो सही मुझे। जब आपका दौरे हुकूमत था तो हमारे नौजवान बच्चों के हाथों में कलम की बजाय असला थमाया आपने। कराची को रोशनियों का शहर बनाने की बजाय कराची को लाशें दी आपने। कराची को अमन का गहवारा बनाने की बजाय कराची में खून की नदियां बहाई आप लोगों ने। और आप लोग करते हो कराची की बात, आप लोग क्या कर, सुन लो ना भाई, सुन लो, सब्र रखो, सब्र रखो। आगे भी तो सुनो, तारीफ कर रही हूँ आपकी, आगे भी सुनो। अच्छा जी, था कल तक इनका नारा था कि मंजिल नहीं रहनुमा चाहिए। आज ना रहनुमा है और ना मंजिल। अधी जो तव्हां तकरीर ॿुधी उन चोरनि खे लुटेरनि खे मुंहं ते हिकिड़ो तओ मलियो ऐं उन्हनि खे हक़ीक़त साम्हूं ॾेखारी। उन दौर में जॾहिं मेयर बि उन्हनि जा हुया, चेयरमैन बि उन्हनि जा हुया, वाइस चेयरमैन बि उन्हनि जा हुया, ऐं कराची बि उन्हनि जी सॾबी। जॾहिं उन लाश ॾिना, नदियूं वायूं रत जूं ऐं नफ़रतूं पैदा कयूं सिंधी ऐं मुहाजिर जूं जहिड़नि में, उहे इन अदीअ उहो जॾहिं वाक़ो कयो सिंध असेंबलीअ में, सिंधी अजरक पाए असां उन अदीअ खे सलाम पेश कयूं था। जॾहिं बि के बि लफ़्ज़ उन ॻाल्हाया उहे हिकिड़ो हक़ीक़त जे साम्हूं आहिनि ऐं लिखण जहिड़ा आहिनि। ईअं चइजे त हिकिड़ो रिकॉर्ड उन क़ाइमु कयो आहे। उन अदीअ सिंधी अजरक पाए सिंध असेंबलीअ में हुनखे न सहण करे, न तकरीर करण जे लाइ घणो कुझु उन अदीअ ॻाल्हायो आहे। अदीअ खे वरी बि असां सलाम पेश कयूं था, छो जो कंहिंजा करदार, उन्हनि जी महिनतूं, उन्हनि जो लुटेरूं, उन्हनि जो चहिरो तव्हां पर्दो हटाए छॾियो आहे। अदीअ असांजे न्याणीअ सिंध असेंबलीअ में सिंधी अजरक पंहिंजो कुल्हे में विझी ऐं हिकु हिकु लफ़्ज़ उन हिकिड़ो सचो ॻाल्हायो आहे। असां सलाम पेश कयूं था इन अदीअ खे। इन जहिड़ियूं न्याणियूं खोड़ सारी पैदा थियनि त इनशा अल्लाह असांजी सिंध सुहारी थींदी ऐं सोनी थींदी। वाइस ऑफ प्रालो यूट्यूब चैनल खे, वाइस ऑफ प्रालो पेज खे लाइक कनि, शेयर कनि, दोस्तनि जी वॾी महिरबानी।